दोस्तों ख़ैर सां राति रियासत ड्रामे जी तव्हां पहिरीं एपिसोड ॾिठी ऐं तव्हांखे असां पहिरियों ॿुधायोसीं त रियासत ड्रामो ज़बरदस्त हलंदो सूमर खां ऐं उहा ई असांजी ॻाल्हि बीठी। रियासत ड्रामो पंहिंजे टाइम टेबल ते हलियो ऐं बहितरीनु कहाणी आहे। कहाणी बि तव्हांखे कुझु सम्झ आई हूंदी, कुझु न आई हूंदी। अॻिते छा थींदो, कहिड़ा करेक्टर हूंदा, सॼी तव्हांखे अपडेट ॾियूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुदसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों रियासत ड्रामे जी कहाणी मिल्कियत ते आहे, माना वॾेरनि जी मिल्कियत। जीअं हेॾां बादल वारा आहिनि यानी फ़क़ीरो आज़म मेघानी नालो हिन ड्रामे में फ़क़ीरो आहे। कादन नालो जेको ओठे जो आहे यानी उम्मीद अली कलवर, उहो बॉडी गार्ड आहे बख्ती वारनि जो, दिलावर वारनि जो। यानी ही पाण में सौट चाचा माना अहिड़े रिश्तेदार आहिनि। अहिड़े हिसाब सां जेको आहे मिल्कियत ही पंहिंजी फ़क़ीरे वारा विकिणी खाई आहिनि। हाणे हुननि जी मिल्कियत ते दावा था करनि यानी मिल्कियत हुन खां खसणु था चाहिनि। अहिड़ी कहाणी आहे हिन ड्रामे जी ऐं इन कहाणी खे अॻिते वधंदे वेंदे ऐं घणा मतिलबु तव्हांखे अहिड़ा सीन ॾिसण वटां मिलंदा जेका इन्हनि जे जहिड़े जे विच में ग़रीब बि मारबा, ज़ुल्म जबर ॾेखारियो वेंदो ड्रामे में। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तों मां ॿुधाईंदो आहियां इन में मुनाफ़क़त बि काफ़ी ड्रामे में ॾेखारी वेंदी। छो ड्रामे कहाणी अहिड़ी लॻे पई ऐं कहाणी आहे बि अहिड़ी। ऐं हिन में आज़म मंगल खे थोरो ज़ालमानो किरदारु ॾिनो वियो आहे। तव्हांखे कंहिंजो किरदारु सुठो लॻी रहियो आहे कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो। अगरि वीडियो अपडेट सुठी लॻी त लाइक ऐं हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।